आधा दादा न हाणे मरबो या मारबो। शाबाश मुंहिंजा भाउ, शाबाश। इहा गजगोड़ ॾिसां तुंहिंजी। दादन शेरल जे बारे में तो छा सोचियो आहे? थोड़ा शेरल ॾांहुं हाणे दोस्ती जो पैगाम तूं खणी वेंदे। पर अदा शेरल त इनकार करे पीड़ू खे भॼाए छॾियो आहे। सोडा पत्थर केॾो बि मज़बूत छो न हुजे, पर उन जे मथां पवंदड़ पाणी जी बूंद हिक न हिक ॾींहुं उनखे सोराख़ ज़रूर कंदी आहे। समझी वियुसि अदा, समझी वियुसि। त पोइ सोडा वञ, हाणे जो हाणे वञ, शेरल खे वञी इहो मुंहिंजो पैगाम ॾे। अदा मां हाणे ई थो निकिरां। शेरल खे असां सां हर हाल में दोस्ती रखणी पवंदी। आख़िरकार मूंखे सम्झ में नथो अचे त शेरल एतिरो भड़कियो छो। न ई हुन वटि को सबूत आहे त ढोलणे मेहराब हुन जे भाउ जावेद खे मारियो आहे। तव्हां सही पिया चयो अदा। आख़िरकार शेरल असां सां एतिरो छो थो विछड़े, जॾहिं त असां हुन जे भाउ गूंगे जा कातिल बि न आहियूं। हा दादा, शेरल खे ज़रूर कंहिं दुश्मन भड़कायो आहे ऐं हू हिन महिल उन दुश्मन जे फूकुनि ते बीह रहियो आहे त हुन जे भाउ खे असां मारियो आहे। इहो ज़रूरी न आहे शेरल जंहिंखे खूनी सॾे थो उहो खूनी थी वेंदो ऐं जंहिंखे साध सॾे उहो साध थी वेंदो। ईअं हरगिज़ न आहे। अदा हू ॾिस, दादन वारा अची लिखिया आहे। दादा जल्दी निकरण घुर्जे। त पोइ वारो कयो। अचो। पीरू दोदे वारा असांखे ॾिसी लिका आहिनि। या त असां ते हमिलो कंदा या मुक़ाबले करण जो सोचींदा हूंदा। जेको हुकुम मुंहिंजो हुकुम इहो आहे त मुक़ाबलो कंदासीं। दादा न लिकी लिकी छो थो अची, साम्हूं छो नथो अची? दोदा ही साम्हूं अचण जो वक़्तु न आहे, ई वक़्तु त मुक़ाबले जो वक़्तु आहे। तूं छा मुक़ाबलो कंदे दादा न? मुक़ाबलो त मुड़्स माण्हू कंदा आहिनि, तो जहिड़ा कायर न। वाह तोता वाह, छा मां रओ पाए घुमंदो आहियां? तोता असांखे एतिरो कमज़ोर न सम्झो असांखे कमज़ोर। पोइ इहे न त पछताइणो पवे। वितोर कुॾियूं दादन, बता सुभाणे तूं बि शर्मिंदो थी। ख़्याल सां ॻाल्हाए दादन। दादा न रुगो ॻाल्हाइण सां मुक़ाबला न आहिनि थींदा। हाणे वसायां थो बारूद जी बार। पैर संभाल। तोता असां वटि बि हथियार आहिनि, हली शौक़ पूरो कर। वीरो असांखे सालार खाना ॾांहुं निकिरणो आहे। दोदे वारनि खे टाज ॾेई निकिरूं था। जी करे सरफू अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या हाल है? आशू केड़ा हाल अथई? शरफू मां ठीक आया, तू खबर त कर मवारो यार जाबिर किया। छो यार तोखे खबर ना है छा? केड़ी खबर की गाल तो करी? या त जाबिर मार जियो। न यार मुखे खबर ना है। हा दा दुश्मन जाबिर के मारे भी दो। शरफू एड़ी दुख जी खबर नहीं थी। मुखे तो यार मुंह ॾिसण भी नसीब न थियो। हाणे यार खातिर
सम्झ त मां बि मैदान ते लहंदुसि। ठीकु आहे, अच त पोइ तोखे बि सालार ख़ान खां मिलायां। हलिया हलूं। हा ठीकु आहे पोइ हुन अठास में तव्हां कणिक पोखे छॾियो न। सही आहे हा मूंखे जल्दी इतला कजो। हा सही आहे। अस्सलाम वालेकुम राइटर। वालेकुम अस्सलाम। दादा अच वे दादा दे हाल ख़ैर अचण थियो। हाल है हिकिड़ी ॻाल्हि पई खुटके, सोचुम त तव्हांजे हुकुम जे ख़िलाफ़ न वञे, उनजे करे इजाज़त वठण आयुसि। ॻाल्हि कर। वैसे असां शेरल सां दोस्ती रखण जो मनसूबो ठाहियो आहे। दादा न होश में ताई। अरे सर होश में आया। दादा न शेरल खानज़ादे जो माण्हू आहे ऐं हू असांजे मुख्य दुश्मननि मां हिकु आहे। अरे सर इहो बि ॼाणा। ओए बे। अरे सर पोइ बि ठीकु आहे, प्लान कहिड़ो आहे ॿुधाए। असांजो इहो मनसूबो आहे त शेरल ऐं दोदो ॿई पाण में घाटा यार आहिनि। असां जेको शेरल जो भाउ गूंगो मारियो, उनजो इल्ज़ाम दोदे जे भाउ ढोलण ते आहे ऐं शेरल दोदे ऐं ढोलण जी रत जो प्यासो आहे। ऐं मास्टर सालिक तव्हां ते बि त हमलो कयो। हाणे सम्झी वियुसि। मतलब त तूं शेरल जे कुल्हे ते बंदूक रखी ऐं दोदे ते फायर करण थो चाहीं, ईअं न? अरे सर मां हिक तीर सां ॿ शिकार करण थो चाहियां। पहिरियों दोदे खां पोइ शेरल जो शिकार। हा शेरल जो शिकार। वाह वाह दादा न वाह, जबरदस्त। दादा न तो त मुंहिंजी दिल खटे वरिती। अरे सर कालू वारा नज़र नथा अचनि। दादा न कालू रबूअ जी तीमारदारीअ में मसरूफ़ आहे। अरे सर रबू खे छा थियो आहे? हा रबूअ खे को गुमनाम कातिल ज़ख्मी करे वियो आहे। कालू उनखे अस्पताल में इलाज थो कराए मुंहिंजे ख़र्च ते। अरे सर तव्हांजो इहे पंहिंजे माण्हुनि जे मथां इनायतूं दिलि खटे वठंदी। जो माण्हू सिर ॾियण बि कोन लवंदो। ॿियो त जाबिर ऐं बालू बि नज़र कोन पिया अचनि। उन्हनि खे बि दुश्मननि गोलियूं हणी मारे छॾियो। बालू ऐं जाबिर बि मारिजी विया। मतिलब त दादा न मुंहिंजे शाहबाज़ खान जे माण्हुनि खे दुश्मन चूंडे मारे रहिया आहिनि ऐं मां हाणे पंहिंजे पाण समेत साथियुनि जो बि प्लान कंदुसि। प्लान छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। आखिर कैसी ताई मुझी ममता तड़पदी ऐं मुझो पुट दर दर धिक्का खाईंदो। इहा ॻाल्हि ई त असांजा सीना चाक करे थी। असांजो जीव झोरे थी पई। पर ऐस हाकिम खान जो वारिस अकेलो पुट लावारिसन वांगुरु मथे थो ठोकरूं खाईंदो। ढोलण भा हाणे कीअं थो महसूस करी? अदा हाणे अॻे खां पाण खे वधीक बहितर थो महसूस कयां। हाणे अदा ढोलण जे चेहरे में रौनक वापस अची वई आहे। हा सुखा मां बि हाणे ईअं महसूस थो कयां त ढोलण भा जे चेहरे ते ताज़गी ऐं चुस्ती वापस ईंदी थी वञे। अदा बाजाई तव्हां ॿिन्ही जी ॻाल्हियुनि ते
मूंखे अञा बि वधीक ख़ुशी थींदी आहे ऐं मुंहिंजी रत बि वधी वेंदी आहे। छो न वधंदी रत? मां तुंहिंजी क़िस्मत में का कमी कई आहे छा? अदा बाक़ी भाॼाई मुंहिंजी सिहत जो अहिड़ो त ख़्यालु रखियो आहे जीअं मां पंहिंजे पुट जो रखंदी हुजे। अदा छो न कंदी सुखा तुंहिंजो ख़्यालु? तूं बि त सुखा खे बचन जी आहीं। हा, छो न कंदसि? छा भला अॻे मुंहिंजी क़िस्मत में का कमी आई आहे छा? भाॼाई अॼु मुंहिंजी दिलि तोखे अञा बि वधीक तकलीफ़ ॾियण लाइ थी चवे। जेकॾहिं तकलीफ़ माफ़ करे न त चवां। वॾो शरारती आहीं। हुकुम कर मुंहिंजा ढोलण भाउ, तूं चवण छा थो चाहीं? ॿुधा न पंहिंजी भाॼाई खे छा थो चवणु चाहीं? बेचैन करे छॾियो अथईसि। भाॼाई दिलि थी चवे त तुंहिंजी हथनि जी चांहि पिया। हा हा, इहा चांहि त पोइ मां बि पीअंदुसि। सुखा जल्दी ठाहिया। इहा ॻाल्हि कर न ता ढोलण। चांहि मां इजो थी ठाहे अचां। हा भाॼाई जल्दी चांहि ठाहे त पीऊं। अबा ख्याल सां खट खे छिके, फिरी न वञनि पासीरियूं, विझे न असांखे वेल में। अम्मा मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कोन आई त मूंखे तूं अलाए छा थी सम्झी? मवाली आहियां, डुबुरड़ो आहियां या कमचोर? हाणे घणी बां बां न कर, मां आहियां तुंहिंजी, तुंहिंजे भले जे लाइ थी चवां। मूंखे इहो त ॿुधाए मां कहिड़ो कमज़ोर आहियां? हटो कटो पहलवान मुड़ुसु आहियां। कहिड़ो रुस्तम पहलवान आई जो हंबो सिधो हणे? मां जी ॻाल्हि बुरी थी लॻई। ना मां न, मूंखे ग़लति न सम्झ। मां तुंहिंजे कदमनि में पंहिंजी जन्नत ॾिसंदो आहियां। पोइ मां बेवकूफ़ आहियां छा जो मूंखे जन्नत जूं ॻाल्हियूं बुरियूं लॻंदियूं? दयाणी धक मारे या खारे? अबा इहो त ॿुधाए, जन्नत खां सवाइ मानी न वणंदी अथई छा? अमां सच चवां, या त तूं टोक जी ठहियल आहे या वरी टोक जे ॾींहं ॼावल आहे। जेकॾहिं नानी हुजे हा न त मां पुछां सा। नेठ ज़ाहिर कई न अदब जेको टिमई तो जन्नत लाइ वातमो। अमां खुदा खे कुझु राम कर। ये त माण्हूअ खे खखर बि ॾंग न हणंदी जीअं तूं थी ॾंगी। माना त मां खखर आहियां, तोखे ॾंग थी हणां? हा अमां हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, मां वेहां या वञा? पुट इहो त ॿुधाए, वेहंदे त कहिड़ो पटको ॿधाईंदे, वेंदे त कहिड़ी मानी हराम कंदे? जेको वणे वञी कर। माना त अमां तूं वेहण कोन ॾींदीअ न त ही वठ। हयाणी धक मारे या खारे, नेठ भॼी वियो। मां जा लफ़्ज़ बर्दाश्त न थियसि। ॾिसां थी त मुंहिंजो दिलबर पाण खे कीअं थो तयार करे। सुखा छो थी सुतल सूरज गई? सच थी चवां त तूं ओड़ा ही खूबसूरत आहीं ऐं दिलबर जानी आहीं जहिड़ो लाउं लहण में लहोई। मुड़ुस त इन ज़ालुनि जे टीकरनि जे करे ज़ालुनि जा ग़ुलाम थी वेंदा आहिनि। ना ही मां तोखे टीकर थी ॾियां ऐं ना ही वरी मां तुंहिंजी दिलि थी रखां। सुखा आखिर तूं चवण छा थी चाहीं? बस तूं वेह त मां तोखे ॾिसां। दिल त मुंहिंजी रही चवे त मां तोखे पर हालात इन त मां ज़माने खां मुंहुं मोड़े के मां मोगी तो वे पकड़ ली। ठीकु आहे ॾाॾा, मां तव्हां जूं ऐं वारिस ख़ान जूं सभु ॻाल्हियूं ॿुधियूं। हूअं बि वारिस ख़ान मुंहिंजी अकेली औलाद आहे। चवंदा आहिनि त भटकियल खे रस्तो हथ अचे थो, ऐं हू सिधी राह ते हलण लॻे थो त उन खां बहितर कुझु बि न। हू पंहिंजा सभु हथियार पुट जे अॻियां फिटी करे छॾिया आहिनि। आखिर केसी ताईं मुंहिंजी ममता तड़पंदी ऐं मुंहिंजो पुट दर दर धिका खाईंदो। इहा ॻाल्हि ई त असांजा सीना चाक करे थी, असांजो जीव झोरे थी पई।
पर इस हाकिम खान जो वारिस अकेलो पुट लावारिसन वांगुरु मथे ठोकरूं खाईंदो। इहो ॾिसण खां अवल शायदि असां अंधा थी वञूं हा त उहो भलो। जंहिं जंहिं असांजी हवेली अम्मा साइण हिन ॻोठ वारनि सां ऐं मूंसां जेके बि ज़ातियूं कयूं आहिनि सभिनी सां हिसाब थींदो। पंहिंजे माण्हुनि जी भलाई जा तग खुलंदा ऐं दुश्मन जे मुंहं ते टांगी घुमंदी। वारिस खान, मूं में तुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधण जी सघत आहे, पर वधीक धोखो खाइण जी सघ कान्हे। हीअ आख़िरी एतबार जी हद अथई पुट। इन खां पोइ मथां मां जो मुंहुं बि नसीब न थियई। संभाले हलजाए पाण खे। अम्मा साइण, मूं मौत खे पाण सां लाऊं रहंदे ॾिठो आहे। वयल ज़िंदगी वापस मिली आहे। जेकर अञा मां बुग़्ज़ ऐं मुनाफ़िकी जी दग ते हलां त पोइ लानत आहे अहिड़ी ज़िंदगी ते। अम्मा साइण, बुग़्ज़ ऐं मुनाफ़िक़त इंसान खे ईअं ख़तम कंदियूं आहिनि जीअं काठ खे सुरो। माफ़ कर मूंखे। हाणे सालार सां हिसाब किताब थींदो। हिसाब किताब थींदो। ख़बर नथी पए त शाहबाज़ खान अचानक काॾे गुम थी वियो। हुन त मूंसां बाख खे वापसि आणण जो वाइदो कयो हुयो। जाबिर ऐं भालू बि मारिजी विया। बाख बि गुम आहे। रब्बू इस्पताल में ज़िंदगी मौत जे बिवाटे ते बीठल आहे। ही मूंसां छा थी रहियो आहे? मूंसां छा थी रहियो आहे? किथे ईअं न थिए जो बाख अचानक ज़ाहिर थी पए ऐं दुश्मन बाख खे मूं ख़िलाफ़ हथियार तौरु इस्तेमाल कनि। ईअं त मुंहिंजी मिट्टी बि पलीत थी वेंदी। मौत मुंहिंजो मुक़द्दर बणिजी वेंदो। मौत खां बचणो आहे त पाण कुझु न कुझु करणो पवंदो। बस क़बर हिका माण्हू ॿ आहिनि, सालार खान या खानज़ादी। पर सालार खान हार किथे मञींदो? खानज़ादी जो मौत साबित थींदो। मौत। तोखे हिते अचण जी जुरत कीअं थी? मां तोॾां पे आयुसि। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी वरी कॾहिं खां तोखे सिक लॻण शुरू थी आहे जो मूं ॾे पियो अची। मूंखे तोॾे दादन मोकिलियो आहे। छो? दादन सां अञा ताईं पीरू कोन मिलियो आहे छा? पीरू आयो ऐं दादन सां तुंहिंजी ॻाल्हि बि कयईं। पोइ बि दादन तोसां दोस्ती रखण लाइ परेशान आहे। सोडा, शेरल जी दोस्ती का अक जी माखी नाहे जो दादन ईअं ई हासिल करे वठंदो। शेरल जी दोस्ती करण लाइ दिल गुर्दो खपे, जेको तुआरे दादन वटि त आहे ई कोन। दादन खे मां वेझो कोन ॾिठो आहे। दादन मुड़ुसु माण्हू आहे। मुड़ुसु माण्हू। मुड़ुसु माण्हू? अरे जेकॾहिं दादन मुड़ुसु माण्हू आहे न त केॾी महिल पीरू खे थो मोकिले, केॾी महिल तोखे थो मोकिले। पाण छो नथो अचे? रिजणो कंहिं जाइ जो। दादन रिजणो नाहे। त पोइ वञी चईसि त साम्हूं अचे। ईअं दोस्तूं न्यापनि ते कोन थींदियूं न। साम्हूं अचे त ख़बर पए त केरु केतिरे पाणी में आहे। पोइ दोस्ती रखण का परे जी ॻाल्हि कोन्हे। ठीकु आहे शरल, दादन खे इहो पैगाम मां पहुचायां थो। हा हाणे वञ सोडा वञ।
ॿुधो अथमि त दादन दिलेर आहे, पर दादन आहे त जूसे जो माइट, ऐं जूसे अलाए केतिरा असांजा कुंदर कुठाइनि। मां दादन ॾांहुं दोस्तीअ ॾांहुं ही हथ कीअं वधायां? जेकॾहिं ॾिसां थो शेरल खे त उनजे अखियुनि मां खून थो नज़र अचे। जेकॾहिं वरी तोॾे थो ॾिसां त तुंहिंजे अखियुनि मां नफ़रतनि जा पहाड़ था नज़र अचनि। यार ईअं त असांजे ॻोठ में तबाही अची वई। कमल, इन तबाहीअ जो आगाज़ बि त शेरल कयो आहे न। जेकॾहिं यार आगाज़ शेरल कयो आहे त इन तबाहीअ खे लत हणी ख़तम तूं कर। कमल यार, कहिड़ा हालत है? दुआ आहे दोदा तव्हां भांगे, मां ख़ुशि आहियां। दोदा तूं बि ख़ुशि त आहीं न? हा कमल भाऊ सांवल खुश त आहीं न? हा बेरा, तूं बि ख़ुशि आहीं न? हा भाऊ सांवल, दुआऊं आहिनि तुंहिंजूं। दादा इहो त ॿुधायो ढोलण जी तबीयत कीअं आहे? हाणे काफ़ी बहितर आहे। शुक्र आहे। दोदा भाउ हिकिड़ो अर्ज़ु कया आहे। हुकुम कंदो कर सांवल। यार दोदा, तुंहिंजे ऐं शेरल जे तकरार खां पोइ सच पुछीनि भाउ, मां ॼण टुटी वियो आहे। जेकॾहिं ॾिसां थो शेरल खे त उनजे अखियुनि मां खून थो नज़र अचे। जेकॾहिं वरी तोॾे थो ॾिसां त तुंहिंजे अखियुनि मां नफ़रतनि जा पहाड़ था नज़र अचनि। यार ईअं त असांजे ॻोठ में तबाही अची वई। कमल, इन तबाहीअ जो आगाज़ बि त शेरल कयो आहे न। जेकॾहिं यार आगाज़ शेरल कयो आहे त इन तबाहीअ खे लत हणी ख़तम तूं कर। दोदा जेकॾहिं यार तूं चवीं न त मां वञी शेरल सां तुंहिंजे थाह जी ॻाल्हियूं कयां। सांवल, शेरल त मुंहिंजो जिगरी यारनि जहिड़ो दोस्त हुयो, पर जंहिं ॾींहुं हुन मुंहिंजे सीने ते वार कयो ऐं ढोलण खे गोली हणी मौत ॾांहुं धिकियो त उन लाइ हाणे मुंहिंजे दिलि में नफ़रत ई नफ़रत बची आहे। हाणे उन नफ़रत जे आड़ में मां हुन सां ठाह कीअं कयां? सांवल तूं ॿुधाए त मां हुन सां ठाह कीअं कयां जंहिं मुंहिंजे भाउ खे गोलियूं हयूं आहिनि। दोदा मेरा वही मां तव्हांखे हथ थो ॿधां, कढो अंदर मां बुक्स, ख़तम कयो इन नफ़रत जी सोच खे। यार मुंहिंजो बाजारो रब बि ठाह करण वारनि सां राज़ी हूंदो आहे, छेड़े ऐं फितने फसाद करण वारनि सां नाराज़ हूंदो आहे। यार दोदा तूं ऐं शेरल त पुराणा यार आहियो, जिगरी दोस्त आहियो। ख़तम कयो हिन छेड़े खे, ख़तम कयो हिन नफ़रत खे। दोदा भाऊ सांवल, शेरल मूंखे ऐं ढोलण खे मारण लाइ का त तिखा कयूं थो वते। भाऊ सांवल, जिते मां शेरल खे हथ आयुसि न उहो मूंसां घटि कोन कंदो, पर भाऊ मां ख़ामोश बि तमाशो ॾिसंदुसि। अहिड़ा त कारतूस हणंदोमांसि जो फिफड़ ॿाहिरि निकिरी वेंदसि। मेरा पंहिंजे ख़ुदा खे मञ यार, अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। यार दोदा तो त सॼी उमिरि मुंहिंजे लफ़्ज़नि खे मान ॾिनो आहे। सांवल, दोस्तनि लाइ मुंहिंजी दिलि में अॼु बि इज़त आहे। अॼु बि मां तो यार खे मान ॾियां थो। वञ तूं शेरल सां ॻाल्हाए। दोदे जी दिलि दरिया दरिया, जेको थियो सो गुज़रियो। मां दोस्ती ख़ातिर शेरल सां भाकुर पाइण लाइ बि तयारु आहियां। इहा कई न हिया ठहण वारी ॻाल्हि। दोदा दोदा तूं सी आहीं, नफ़रतनि में छा रखियो आहे, जहिड़नि में छा रखियो आहे सवाइ नुक़सान जे। मां इहा ॻाल्हि वञी
हींअर ई शेरल खे ॿुधाया। ठीकु आहे साहिब, ठीकु आहे यार। वारिस खान ॾाढे जुड़ियल वटि आयो ऐं ज़ूज़ट करे वञी जीजा वटि पहुतो। ईदे खे काव ई न विधई, पर काव छो विझंदो, ईदे जो ख़ाली आहे गीदो। मुंहिंजे गीदे में ई खणी नोट विझे हा त मुछ खे माटो ॾेई लाए सां घुमा। पर एक्सक्यूज़ मी, वारिस खान त मुंहिंजी लही विञाए छॾी। ख़ैर, इहा ॻाल्हि सुठी थो ॿुधां त जीजा ऐं वारिस खान में ठाह थी वियो आहे ऐं इन ठाह जा ॻोठ ते सुठा असर पवंदा। हा, पोइ त सॼे ॻोठ जो असुल ईअं तबलो वॼी वेंदो। हा पर एक्सक्यूज़ मी, ख़ैर मां छो कुंवारी कुती आंगुर बीठो पंहिंजे पाण सां थो यशू वणा। हल ईदा काथे न काथे हली हर पंहिंजा कीधा। ओए अबा, बाख धीअ खे मां सम्झाए छॾियो आहे त मुंहिंजो वारिस खान मोटी अचे खुशहाल ऐं नेक ज़िंदगी गुज़ारींदो। हुन मूंसां सभु दूरियूं ख़तम करे छॾियूं। सदको मां मरे। हाँ मां, हाणे हिकु मां नओं वारिस खान बणिजी पोइ मोटियो आहियां। हा बा वारिस खान, तुंहिंजे अंदर जो इंसान हाणे सुजाग थी चुको आहे। इहा त मूंखे बि ख़बर पइजी वई आहे। अबा, जेकॾहिं तूं अॻ में ईअं न करे हा त अहिड़ियुनि मुसीबतुनि में बि न पवे हा। अबा, बाख हिन खानदान जी इज़त आहे। उहा न रुगो हाकिम खान जी भाटी, पर मुंहिंजी सुहिणी धीउ आहे, मुंहिंजी धीअ मिसल आहे। हाणे मुंहिंजे हूंदे बाख खे का तकलीफ़ न ईंदी। हा मां हक़ीक़तुनि खे वेझो खां ॾिठो आहे। ऐं बाख असांजे खानदान जी बचल अकेली न्याणी आहे। हाणे हुनजी इज़त जी ऐं जान जी हिफ़ाज़त करणु वारिस खान जो फर्ज़ आहे। अबा, तुंहिंजा हाणे बाख सां ॿ रिश्ता जुड़जी विया आहे। हिकु त सोट जो रिश्तो, ॿियो एहसास जो रिश्तो। छो त पुट, खून खां वधीक एहसास जो रिश्तो अहम हूंदो आहे। जेकॾहिं न एहसास नाहे त पंहिंजो बि परायो थी वेंदो आहे, ऐं जेकॾहिं एहसास आहे त परायो बि पंहिंजो थी वेंदो आहे। हा मां, हाणे असांजी जंग कूड़ सां आहे। ऐं इहो कूड़ो ताज सालार जे सिर ते आहे। हाणे हुनजे सिर तां इहो ताज लाहे हुनजी कूड़ी अना ऐं मुनाफ़त खे मिट्टी में मिलाए छॾींदुसि। जेको ज़ुल्म हुन असांजे घर जे मथां कयो आहे, हुनजी क़ीमत में हुनजो मौत मुक़दर आहे। बाख ॿुधायो त हुन खां उहा घड़ी नथी विसरे जॾहिं ज़ालिम सालार हुनजे साम्हूं हुनजी माउ खे क़त्ल कयो। ऐं हूअ चए पई त उन ॾींहं खां वठी मां सुकून जी निंड न आहियां सुती। सालार जेकी तो पोख पोखी आहे, हाणे हुनजे लुण जो टाइम अची वियो आहे।